والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين. الله مولانا العلي العظيم. مسلمان भाइयों, अल्लाह ताला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु असांखे हिदायत नसीब फरमाए. आमीन. ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए. आमीन. इंसानी जिंदगी जी ज़रूरियात में जा ज़रूरत लिबास. लिबास जिंदगी की जरूरत है. बगैर लिबास जे निकरण ऐब आहे. ख़ुसूसन मर्द जी जेका ढकण वारी जिस्म जी जाइ आहे, दुन खां वठी गुडन ताईं, इहा मर्द जी उघड़ आहे. इन खे ढकण फर्ज़ आहे. जेकॾहिं इहो न ढकींदो उनजी नमाज़ न थींदी. ऐं जेको पंहिंजी उघड़ ॿिए जेको ज़ाहिर करे उन ते बि अलाह जी लानत आहे. ऐं जेको पराई उघड़ खे ॾिसे उन ते बि अलाह जी लानत आहे. हाँ, हिकिड़ो माण्हू चरियो आहे, पागल आहे, होश हवास न आहे, अकल न हुए त मौज ई मौज. जंहिं वटि अकुल न आहे, शरीयत जा कानून आहिनि अकुल ते. शरीयत जूं पाबंदियूं आहिनि अकुल जे मथां. जेकॾहिं अकुल न आहे उहो बिना लिबास जे वते त हुन ते मयार कोन्हे. पर जंहिंखे अकुल आहे उन खे लिबास ढकण, ख़ुसूसन पंहिंजी शर्मगाह खे ढकण, उन जे मथां लाज़िम आहे, ज़रूरी आहे, फर्ज़ आहे. ऐं लिबास जे मामले में ॿ शयूं ज़रूरी आहिनि. हिकिड़ो त लिबास सातिर हुजे. सातिर जी माना आहे ढकींदड़, जिस्म खे ढके. अहिड़ो सन्हो बारीक लिबास जंहिंमां बदन अंदरि बखे पियो, ज़ाहिर पियो, नज़र पियो अचे. इहो लिबास जे बावजूद बि माण्हू उघाड़ो. अहिड़ो लिबास जेको जंहिंमां जिस्म ज़ाहिर थिए. मसलन औरत खे सॼो जिस्म ढकणो आहे. मर्द जी त तव्हांखे मूं ॿुधाई त दुन खां वठी गोॾनि ताईं, पर औरत जो सॼो जिस्म ढकण जी शइ. हुन जा वार बि उघड़ में शामिल आहिनि, उनखे ढकी. अहिड़ो कपिड़ो औरत पातो, रओ अहिड़ो पातई जेको बिल्कुलु सन्हो आहे, जंहिंमां वार नज़र अचनि था. त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त अहिड़ो दौर ईंदो, हिकिड़ियूं औरतूं हूंदियूं मुंहिंजी उम्मत में पैदा थींदियूं जेकी कपिड़नि जे हूंदे बि बेलिबास हूंदियूं. उन्हनि ते अलाह जी लानत आहे. कपिड़नि जे हूंदे बि यानी अहिड़ो सन्हो लिबास पाईंदियूं जंहिंमें जा उन्हनि जो बदन ज़ाहिर थी. या अहिड़ो चुस्त लिबास जेको बदन खे चंबड़ी पवे. मर्द खे बि इहो ठीकु न आहे, औरत खे बि इहो ठीकु न आहे.
ख़ासि करे औरत जे लाइ त इहो कपिड़नि जे बावजूद बि आहे बेलिबास आहे, जेका चुस्त लिबास पाए थी, उनजे जिस्म खे चंबड़ी पवे थो, हुस्न खे नुमायां करे थो। औरतूं जीअं बुरको ढकिन थियूं, बुरके जो मक़सदु आहे परदो, ऐं हू वरी बुरको अहिड़ो ढकिन थियूं, हुन में चेल खे सोढ़ो करे ॿधनि थियूं, जंहिंसां हुनजो बिल्कुलु हुस्न ज़ाहिर थी पवे थो। साईं जन फरमाए त इन्हनि औरतुनि जे मथां अल्लाह जी लानत आहे, इहे कपिड़नि जे हूंदे बि बेलिबास आहे। लिबास जे मामले में हिकिड़ी शइ आहे त उहो बदन ते सातिर हुजे, यानी ढकींदड़ हुजे, ऐं ॿियो ममनू न हुजे। ममनू जिंद कपिड़ा बि कुझु मर्दनि जे लाइ ममनू आहिनि, ऐं कुझु रंग बि ममनू आहिनि। रेशम या पट इहो मर्द खे पाइण हराम आहे, ममनू कपिड़ो आहे, रेशम जो कपिड़ो। उनजो नज़ीर असांजे हिन दौर में उहो असुल रेशम त असां वटि कोन थो पहुचे, पर किथे किथे बोस्की जो पटको ईंदो आहे, ॿाहिरों जो आणींदा आहिनि, चाइना जो डबल घोड़ा बोस्की। अॼुकल्ह उन में पॉलिस्टर मिलाइनि था, उहो मिलावट वारो आहे त उन खां मनो कोन्हे। ख़ालिस रेशम जी बोस्की हुजे या ॿियो को कपिड़ो रेशम जो हुजे, इहो मर्द खे पाइण जाइज़ न आहे। मुंहिंजो दलील इहा त हिकिड़े ॾींहुं रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हवेली पाक मां निकिता। हुज़ूर जन जे हिकिड़े हथ मुबारक में रेशम जे कपिड़े जो टुकड़ो हुयो। छा हुयो? रेशम जे कपिड़े जो टुकड़ो हुयो, ऐं ॿिए हथ मुबारक में सोन जो टुकड़ो हुयो। साहबा खे ॾेखारियो, पाण फरमाए ॿुधो, इन हाज़ैन हुर्रिम अला ज़ुकूर उम्मती, ही ॿई शयूं मुंहिंजी उम्मत जे मर्दनि जे मथां अलाह ताला हराम करे छॾियूं। रेशम मर्द ते चओ औरत पाए सघे थी, मर्द ते हराम आहे। ऐं उहो रेशम जेको आहे, असुली रेशम जेको कीड़े जे उन मंझो पैदा थींदो आहे, कीड़े जे माखी जो रुतूबत जेका निकिरंदी आहे, माखी थींदी आहे, उहो कीड़े मंझां उनजो मवाद जेको आहे, कचो मवाद, खाम माल कीड़े मां निकिरंदो आहे, उन मंझां रेशम ठहंदो आहे। उहो रेशम, असुली रेशम मर्द खे पाइण नाजाइज़, उहो तमामु मुलायम थींदो आहे। जेकॾहिं असुली रेशम हुजे न, उनजो थान कपिड़े जो चीच जी मुंडी मां गुज़ारे सघिजे थो, चीच जी मुंडी मंझां थान कपिड़े जो गुज़ारे सघिजे थो। एतिरो सोढ़ो थी वेंदो आहे, एतिरो मुलायम हूंदो आहे, एतिरो नरम हूंदो आहे। इहो मर्द खे साईं जन फरमाए त मुंहिंजी उम्मत जे मर्दनि जे मथां ही रेशम हुर्रिम हराम कयो वियो। ॿियो सोन, सोन पाइण, सोन में खाइण, सोन में पीअण, मदीने वारे साईं उम्मत जे लाइ हराम कयो आहे। सोन जो चमचो आहे, हुन सां खाए, सोन जी प्लेट आहे, सोन जो गिलास आहे। असां त माण्हू तसवर करे सघूं था, पर हिन दौर में अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि सोन जा लिबास आहिनि। इराक जो जेको सदर हुयो, उन सदर सद्दाम हुसैन मरहूम, उन जे जेके वॉशरूम जूं टोंटियूं हुयूं, उहे बि सोन जूं हुयूं। टोंटियूं जेके जंहिं ते कमोड ते वेही पंहिंजो हाजत पूरी कंदो, उहो सोन जो ठहियलु। तव्हां अंदाज़ो लॻायो, जंहिंजो कमोड काकूस करण वारो सोन जो हुजे त सोन जे बर्तन में खाइण। साईं फरमाए त जेको सोन जे बर्तन में खाए थो, पीए थो, उहो पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि घर घर थो करे।
ऐं लिबास जे मामले में रेशम मर्द खे मनव पटको हुजे कांचो हुजे कमीस हुजे चादर हुजे रुमाल हुजे कहिड़ी बि शइ हुजे रेशम जी न हुजे कपिड़नि जा हज़ार क़िस्म आहिनि मन ॿियनि जी त कोन्हे का न भली जेको तव्हांखे दिलि खे वणे सुठो कपिड़ो पायो भली पायो पर जंहिं ॻाल्हि खां असांजे नबी असांखे मना कई आहे असां उन खां रुकिजी वेंदासीं जी त रेशम मर्द जे लाइ सिर्फ़ मन औरत पाए सघे थी बाक़ी ॿिया कपिड़ा जेकी आहिनि उहे मर्द जे लाइ हलाल आहे बाक़ी ॿ रंग आहिनि जेकी मर्द खे मदीने वारे साईं मना फरमाया हिकिड़ो रंग आहे ॻाढ़ो हुलवाण जो ॻाढ़ो बिल्कुलु ॻाढ़ो जेको हूंदो आहे न उहो ॻाढ़ो रंग मर्द खे जाइज़ कोन्हे ये ॻाल्हि वरी सम्झो कहिड़ो रंग हूंदो आहे उहो बि ॻाढ़ाण माइल हूंदो आहे उहो न हीउ जेको आहे नासी रंग आहे परे खां इहो ॻाढ़ो नज़र थो अचे इहो जाइज़ आहे इन खां मनो कोन्हे ख़ालिस जेको ॻाढ़ो आहे जीअं हुलवाण जो रंग थींदो आहे न अहिड़ो ॻाढ़ो रंग मर्द खे पाइण जाइज़ न आहे औरत पाए सघे ॿियो फिको रंग अहिड़ो जीअं सरिया जो गुल आहे न अहिड़ो फिको रंग फिके रंग जी कमीज पाए कांच पाए चादर पाए पटको पाए फिको रंग मर्द खे जाइज़ कोन्हे ऐं ॿियो कहिड़ो रंग ॻाढ़ो रंग मर्द खे जाइज़ कोन्हे ऐं औरत इहे ॿई रंग बि पाए सघे थी ऐं सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मर्द ज़नाना लटा न पाए ज़ाल मर्दाना कपड़ा न पाए हबीबुल करीम फरमायो त उन मर्द ते अल्लाह जी लानत आहे जेको औरतुनि सां तशबीह करे उन ज़ाल ते अल्लाह जी लानत आहे जेका मर्दनि सां तशबीह करे अलाह से मर्द ठाहियो अथसि वरी कपिड़ा ज़नाना पाईंदुसि हिकिड़ो माण्हू हूंदो उहो ॻाल्हाईंदो माइनो अचां थी वञां थी खावां थी पीआं अड़े में भाॻार मर्द कयो चूड़ा पायूं हुते माइन वारा यादि रखो अहिड़े माण्हू जेको मर्द थी करे ज़ालुनि सां मुशाबियत करे उन ते अल्लाह जी या वरी ज़ाल मर्दाणो लिबास पाए मर्दाणी सूरत सीरत पंहिंजो रंग ढंग मर्दाणो इख्तियार करे इन औरत जे मथां अल्लाह जी लानत जेकी सिंगार ज़ेवर आहिनि इहे औरतुनि जे लाइ हाणे को मर्द वालियूं पाए कननि में ईअं पाइनि था असांजे मुल्क में वालियूं सोन जूं पाइनि था मुंडियूं सोन जूं पाइनि था मर्द ॻिचीअ में सोन जा लाकेट पाइनि था सोन जी ज़ंजीरी पाइनि था मर्द इन ते अल्लाह जी लानत आहे हिकु त सोन मना ॿियो औरत सां तशबीह करणु मना ऐं हिकिड़े मुल्क में मां वियुसि उते मर्दनि काफ़ी मर्दनि खे मूं ॾिठो त नक में इहा फुली पाई पिया असां वटि औरत जो को मङणो थींदो आहे न कंहिंसां त हुनखे नक में फुली पाराईंदा आहिनि माना इंगेज थी वई हिनजो ॿिए कंहिंसां ॻाल्हि थी वई आहे मङणो थी वियो उहो मर्द नक में फुलियूं पायूं अथनि कन में वॾा मर्द वॾा कन में वाला पायूं अथनि अहिड़े मुल्कनि में मां वियुसि उते ईअं बि ॾिठो हिकिड़े मुल्क में वियुसि उते सर्जरी करे ऑपरेशन करे मर्द मां पंहिंजे अखियुनि सां उहे ॾिठा ॿुधी ॻाल्हि नथो कयां किताब जी पढ़ी ॻाल्हि नथो कयां
मूंखे उन्हनि माण्हुनि तुंहिंजे माण्हुनि ॾेखारियोसीं ही मर्द आहे पर हिते छातियूं विझराईंदी आहे, औरत जी थींदी आहे, ऐं हेठों बि हो मर्द मुंहिंजा माई। सिर्फ़ इन जे लाइ पैसे कमाइण जे लाइ, बेहयाई जे लाइ, गंदाई जे लाइ, बदकिरदारी जे लाइ। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। मदीने वारे साईं फरमाए त अहिड़े मर्द ते अल्लाह जी लानत आहे जेको पाण खे औरत बणाए, ऐं अहिड़ी औरत ते लानत आहे जेका मर्द वांगुरु पाण खे बणाए। ऐं ॿी हदीस पाक में त मन कुतिल फी गैर ज़िय्यिही फदमुहु हद्रुन, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे उनखे मारे छॾिजे त उनजो खून माफ़, उनजो खून राय कान्हे। माण्हू कंहिंखे मारे त उनजो बदिलो शरीयत में खून जो बदिलो खून आहे, कंहिंखे मारे उनजो बदिलो खून जो बदिलो खून आहे, ॾंद जो बदिलो ॾंद आहे, कन जो बदिलो कन आहे, हथ जो बदिलो हथ आहे, जेको हथ कटे त उनजो हथ कटो, कंहिंजो ॾंद भञे उनजो ॾंद भञो, कंहिंखे मारे उनखे मारियो। पर जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी कंहिं सूरत में अची वञे त उनखे मारे विझे त उनजो खून माफ़। हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अचे थो, कंहिं हिंदुस्तान जे बुज़ुर्ग जो नालो मूंखे विसरी वियो आहे। उहो राति जो वञे पेशा नमाज़ ते, अॻे नांग आयुसि, उन नांग खे रस्ते में नांग नज़र आयो, हुनखे लठ हणी मारे विधई, नांग खे लठ हणी नांग मरी पियो। उहो को जिन हो, उहो नांग जेको हो छा हो, ऐं जिन्नात खे अलाह ताला इहा कुवत ॾिनी आहे जो उहे सूरतूं पंहिंजूं मटाए सघंदा। हुन दरवेश लठ जो हयसि, जिन आया उन दुर्वेश खे खणी विया पंहिंजे जिननि जे बादशाह वटि, जिननि जे सरदार वटि, हिन असांखे हमरा मारियो आहे। उहो जिन हाणे उहो बुज़ुर्ग चए थो त मां सभिनी जिननि खे ॾिसां पियो, मुंहिंजे अॻियां ज़ाहिर थी विया। उहो सरदार वेठो हुजे, अॻियां फौज जिननि जी लश्कर, बादशाह, वज़ीर, मुशीर, फौज, सिपाह, जीअं बादशाही निज़ाम हूंदो आहे पेश कयूं। उन पुछियो शायदि, हे शायदि ही मक़तूल आहे, ही हुनजो लाश आहे, हिन मारियो आहे। उन बादशाह पुछो मौलवी साहब खां, हिन बुज़ुर्ग खां, त तूं हिनखे मारियो आहे? चई हाज़ी मूं मारियो आहे, मूं क़त्ल कयो, मूं लठाईंदोमांसि, मूं नांग खे मारियो आहे, मूंखे ख़बर न हुई त कोई जिन आहे। उन जिननि जो जेको सरदार हुयो उन क़ुर जी आयत पढ़ी, किसास वारी, खून जो बदिलो खून, उहा आयत पढ़ी त उन जिननि जे बादशाह जेॾीमहिल आयत पढ़ी ऐं आर्डर ॾिनई त खून जो बदिलो खून, क़ुर जो फ़ैसिलो आहे, इन जे करे हिन खे क़त्ल कयो वञे। हीउ आलिम हो, बुज़ुर्ग हो, हिन चयोसीं मूंखे सफ़ाई जो मौक़ो मिलंदो? चई हा ॿुधा। चई मदीने वारे साईं फरमाया त मन कुतिल फी गैर ज़िय्यिही फदमुहु हद्रुन, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे उनखे मारे छॾिजे त उन ते खून माफ़। उन जिन्ननि जे बादशाह चयो त सदक़त या अखी समेत हादा मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा भाउ तो सच चयो, इहा हदीस मूं पाण पंहिंजे कननि सां मदीने वारे साईं खां ॿुधी हुई, मां हुज़ूर जो असाबी जिन आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चईंदा हिनखे एज़ाज़ सां, इकराम सां वठी पंहिंजे घर पहुचाए जीअं खणी आया। सुभान अल्लाह। हिकिड़ो मसलो ॿुधी छॾियो, घर में तव्हांखे नांग नज़र अचे त तकड़ करे मारियो न। घर में जेकॾहिं घर में नांग नज़र आयो उनखे 3 भेरा चओ, अलाह जा बाना मुंहिंजो घर छॾे वञ, न मूंखे ईज़ा आहे न मां तोखे ईज़ा आहे।
हिकिड़ो भेरो चयोसि, ॿ भेरा चयोसि, टे भेरा चयोसि, अञा चौथे भेरे वरी ज़ाहिर थिए पोइ हणी धक मारे विझोसि, इहो जिन न आहे, इहो नांग आहे। जेकॾहिं जिन हूंदो तव्हांजे हिकिड़े भेरे चवण सां गुम थी वेंदो, ॿिए भेरे चवण सां, टे भेरे चवण सां उहो वरी न ईंदो तव्हांजे घर में। जेकॾहिं जिन हूंदो त छा चवंदो, ए अलाह जा बाना मुंहिंजो घर छॾे वञ, न मूंखे तकलीफ़ पहुचा न मां तोखे तकलीफ़ पहुचाए। ये लफ़्ज़ यादि करे छॾियो। घर में नांग ॾिसो त उनखे इहे टे भेरा इहे लफ़्ज़ चवंदा कयो। बाक़ी घर खां ॿाहिरि जिते बि ॾिसो ठगा कढायो। क़त्लल मूज़ी क़ब्लल ईज़ा, ईज़ाईंदड़ शइ खे ईज़ाइण खां अॻु में ई मारे छॾियो। नांग ईज़ाईंदड़ आहे, बिच्छू ईज़ाईंदड़ आहे, छितो कुतो ईज़ाईंदड़ आहे, इनखे मारे छॾियो। ॻाल्हि सम्झो था? त मूं अर्ज़ पे कयो, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे उनजो खून ई शरीयत माफ़ करे छॾे। हाणे हे माण्हू मर्द थी करे पाण खे औरतूं बणाए हिन दौर में। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। अल्लाह करीम जल शान शाल असांखे जंहिं सूरत में पैदा कयो आहे अल्लाह ताला इन ते क़ाइम दाइम रखे, ईमान सां आहे, ईमान सां मौत नसीब फरमाए। त उहो माण्हू जेको औरतुनि सां तशबीह करे मर्द थी करे उन ते अल्लाह जी, ऐं जेका औरत मर्दनि सां तशबीह करे उन ते अल्लाह जी लानत। हाणे असां वटि शादी थींदी आहे न, शादी उन में मर्द खे पाराईंदा अथव बोछण, मायुनि जी पोती रहो आहे तव्हां वटि कोन्हे? छा चवंदा आहिनि हिनखे? पलव ॾींदा आहिनि। हाणे उहा माई वारी पोती मर्द खे पाराईंदा ऐं अजरक मर्दाणो वरी माई खे पाराईंदा, किसो ई हूंदो। वरी साईं कीअं खंड पढ़ी ॾिजे दाल नथी ठहे, कीअं ठहंदई त पाण ई शुरूआत कीअं सम्झो था? हिकिड़े माण्हू खे रुॻे धीअूं आहिनि, 5-7 धीअूं थी वियूं, हिकिड़े पुट खे वरी कपिड़ा मर्दाणा पाराईंदो, उनखे वरी नमूनो मर्दाणो कंदो, छोकिरनि वारो कंदो। अब हे छा आहे, बसि दिलि थी चवे ईअं न कंदा कयो। जेका जेका जिन्स जंहिंखे रब ॾिनी आहे उहो उन में ठीकु आहे। सम्झो था? ऐं लिबास जे मामले में बि एहतियात रखिणो आहे। अहिड़ो कपिड़ो जेको ज़नानो कपिड़ो आहे, पधरो आहे न, हे ज़नानो कपिड़ो आहे, तव्हां सुञाणो कोन था, हे मर्दाणो आहे, ज़नानो आहे, ख़बर कोन थी पए। हाणे वरी नात ख़ान जेके जदीद तिर्ज़ जा टिप टाप इहे निकिता आहिनि नात ख़ान, उहे बि मायुनि वारा कपिड़ा रंग बिरंगी पाए गुलनि फुलनि वारा पोइ जे नात खणनि। ॾिसो न हाणे वरी जे केरु चवे चवंदा मौलवी नात ख़ाननि खे सहन ई कोन था। नात ख़ान थी न, नात खोर त न थी। सम्झो था? त लिबास उहो पायो जेको शरई लिबास आहे, दीनी लिबास आहे। ऐं उन में जेकॾहिं को माण्हू सूट पैंट पाए थो उनजी मना कोन्हे। बसि लिबास में 2 शयूं मूं अर्ज़ु कयो, हिकिड़ो सातिर हुजे, ढकींदड़ हुजे, ऐं ॿियो ममनू न हुजे, यानी रेशम जो न हुजे या रंग ॻाढ़ो ऐं फिको न हुजे, बाक़ी कहिड़े बि रंग जो आहे, बाक़ी सिबणी आहे। हाणे पड़ोचन जा कपिड़ा पंहिंजे रंग ढंग जा आहिनि, सिंधियुनि जा पंहिंजो स्टाइल आहे, अरबनि जो पंहिंजो स्टाइल आहे। वरी साईं मुंहिंजा पंहिंजो हिन में वञो, मिस्र में वञो, शाम में वञो, फलस्तीन में वञो, उन्हनि जो लिबास जो अंदाज़ पंहिंजो आहे। त हाणे इहे सकाफ़ती जेके लिबास आहिनि माण्हुनि जा, शरीयत इन्हनि खां मनो न कई आहे। सम्झो था? जेकॾहिं को सूट पैंट पाए थो त
उन्हें को मना कोने का मूसा के मौलवी साहब बस के वो चींद सी वो सूट पेट को हराम है शो हराम है कि इहो जेको आहे सो असांखे नथो वणे तोखे न वणे मुंहिंजो इराक वारा सभई सूट था पाइनि इराक वारा फलस्तीन वारा सभई सूट था पाइनि ईरान जा मुसलमान सब सूट था पाइनि शाम जा अॼुकल्ह अमारात में बि घणो करे जेके जदीद नई टही आहे उन्हनि जुबा पाइण छॾे ॾिना आहिनि उहे सूट था पाइनि असां वटि पुलिस सूट पैंट थी पाए असां वटि फौज 6 लख फौज आहे पाकिस्तान जी उन्हनि जो लिबास इहो आहे हाणे उन्हनि सभिनी खे लाराईंदे छा हिन में नमाज़ ई कोन थींदी अलाह तोखो पुछी पोइ कोन क़बूल कंदो अलाह पंहिंजी मर्ज़ी वारो आहे तूं हिकिड़ो इहो कमीज़ ऐं यार पायूं वेठो आहीं तूं शहर में वञो त 5000 माण्हू आहिनि उन्हनि में को 50 माण्हू हूंदा जिनखे इहे कपिड़ा हूंदा बाक़ी जेके आहिनि से उन्हनि खे सूट पैंट पातल आहे उहे मुस्लमान आहिनि कलमो पढ़नि था उन्हनि में नेक ज़ाकिर सालिबाना आहिनि तुर्किया में वॾा आलिम वॾा मुफ्ती वॾा उन्हनि जा मज़हबी अॻुवान उन्हनि खे मुल्टा सूट पैंट पाईंदा निमाज़ पढ़ाइनि था तकरीरूं कनि था जुमो पढ़ाइनि था ख़िताब कनि था मुलाणो ज़हन वरी तंगी सो जेकॾहिं को सूट पैंट पाए थो त उन में बि मनो न आहे हाँ पर अहिड़ो जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो अहिड़ो चुस्त हुजे जेको जिस्म खे जकड़े बीहे पकड़े बीहे उहो न कुझु खुलियल हुजे जिस्म खे ऐं लिबास जे मामले में जॾहिं तव्हां पायो कमीज़ पायो त पहिरीं सॼी बांह पोइ खॿी बांह कमीज़ लाहियो त पहिरीं खॿी बांह कढो पोइ कांच पायो त अवल सॼो पेर दाख़िल कयो पोइ कांच लाहियो त अवल खाॿो पोइ साॼो इन तरह सां इहे शरई आदाब आहिनि जेके मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे सेखारिया ऐं कांच पायो त बहितर आहे वेही पाए जी वेही पायो पोइ अगरि भली बी ॿधो बाक़ी जेॾीमहिल पायो त वेही पायो ऐं अहिड़ो बूट जंहिंमें कशा आहिनि या पाइण में ॾुखियो आहे त उहो वेही पायो मथां किरी न पओ बूट जे आदाब ते सॼो किताब लिखियो आहे जुतियुनि जा अहकाम तव्हांखे मिलंदो इहो पढ़ो त जुतियुनि जा आदाब केतिरा आहिनि जुती हिकिड़ी मामूली शइ आहे जुती पर हुन ते शरीयत जा मसाला 250 सुफ़नि जो किताब मूं लिखियो सभु जुतियुनि जे मसाइल सम्झो था त तव्हां जे पटको ॿधो था त पटको बि ॿधो मस्जिद में पटको ॿधो त पोइ भली वेही ॿधो बाक़ी ॿाहिरि पटको ॿधो त वेही ॿधो जेकॾहिं ॿाहिरि पटको वेही ॿधंदो उनखे अहिड़ी बीमारी में मुब्तला कयो वेंदो जंहिंजो को इलाज ई न थींदो ऐं जॾहिं अल्लाह ताला तव्हांखे नवा कपिड़ा ॾिए त पोइ पुराणा कपिड़ा वरी कंहिं हक़दार खे ग़रीब खे ख़ैरात में ॾेई जी इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु त समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मा मिन मुस्लिमिन कसा मुस्लिमन थौबन इल्ला कान फी हिफ्ज़िल्लाहि मा दाम अलैहि मिन खिरक़तुन जेको कंहिं मुसलमान खे कपड़ा ढकाए जेसी ताईं उन कपड़े जी हिकिड़ी अगड़ी बि थिकड़ी बि उन जे बदन ते हूंदी हे पहराइण वारे माण्हू खे अल्लाह पंहिंजे अमान में पंहिंजी ज़मान में करे वठे आफ़तुन खां शामतुन खां मुसीबतुन खां इहो माण्हू अल्लाह जे पनाह में अची थो वञे अल्लाह जे हिफ़ाज़त में अची थो वञे जेको लिबास पंहिंजो कंहिं मिस्कीन खे पहिराए थो
खाए पाए फाड़ींदा पोइ वरी ॾींदा रन खे त रिलीअ में विझी ग़रीब खे न ॾींदा मां बि तव्हांखे हिते पिते जो वाक़ुफ़ आहियां 8-10 जोड़ा घर में रखिया आहिनि 4 जोड़ा काफ़ी आहे उन खां वधीक जेकॾहिं जोड़ा अथई अल्लाह जे रस्ते में ख़ैरात के गरीब के कपड़ो पाराए मदीने वाले साईं फरमाते मन कसा मुस्लिमन सोबन लम यजिल फी सित्रिल्लाह मा दाम अलैहि मिन खैतुन औ सिल्कुन जेको माण्हू कंहिं मुसलमान खे कपिड़ो थो ढकाए जेसी ताईं उन कपिड़े जो हिकिड़ी तंद बि उन वटि हूंदी उन कपिड़े जी हिकिड़ी थिकड़ी बि उन वटि हूंदी त पहिराइण वारो अल्लाह जे हिफ़ाज़त में हूंदो अल्लाह जे ढक में अल्लाह जे पर्दे पनाह में पर्दे में जाण मुराद हिकिड़ो इहो आहे त अल्लाह ताला उन खे नित नवां लिबास ढकाईंदो ॿी माना इहा आहे त अल्लाह हुन जा ऐब ढके रब शरीफ कंहिंजा ऐब न उघाड़ा आमीन हर इंसान ऐबदार आहे खाती आहे हर माण्हू में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेको चाहींदो त ॿियो केरु न ॾिसे ॿिए कंहिंखे ख़बर न पवे हथा त पंहिंजे पीउ खां लिकाईंदो पंहिंजी ज़ाल खां लिकाईंदो पंहिंजे भाउ खां लिकाईंदो इनखे ख़बर न पवे जी उहा शइ जंहिंखे तव्हां चाहियो था त ॿियो केरु न ॾिसे इहो तव्हांजो ऐब आहे मदीने वारे साईं फरमाए त जेको कंहिंखे कपिड़ो ढकाए अल्लाह हुन जा ढक ढके छॾींदो ऐब ढके ॻाल्हि सम्झो था हाँ सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा साईं फरमाइनि था हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां हदीस आहे सुनन अबू दाऊद में हबीबन करीमन फरमाया अय्युमा मुस्लिमिन कसा मुस्लिमन सौबन अला उरन कसाहुल्लाहु मिन खुदरिल जन्नह जेको कंहिं मुसलमान अहिड़ो मुसलमान जे वटि अंग ओढ़ण जो लटो न आहे मिस्कीन आहे ग़रीब आहे उन खे कपिड़ो ढकायई अल्लाह ताला उन खे जन्नत जी सब्ज़ पोशाक पहिराई कुरान शरीफ में बि आयो आहे हदीसुनि में घणो आयो आहे त जन्नत जो जेको लिबास हूंदो वो सब्ज रंग जो हूंदो कहिड़े रंग जो हूंदो सब्ज रंग जो हूंदो हबीबन करीमन फरमाया त क़यामत जे ॾियारे व यक्सूनी रब्बी हुल्लतन खदरा अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं पाण पंहिंजे दस्ते करम सां मूंखे सब्ज रंग जो वॻो पहिरायो ऐं सुहिणे माण्हूअ खे साओ कपिड़ो ॾाढो ठहंदो सुहिणे माण्हू खे साओ कपिड़ो ऐं मदीने वारो साईं त सुहिणनि जो सरदार सुहिणनि जो सरदार साईं फरमाए अल्लाह ताला जल शानो पाण मूंखे साए रंग जो वॻो पहिराईंदो यक्सूनी रब्बी मुंहिंजो रब मूंखे पहिराईंदो हिकिड़ो सुवाल आहे अल्लाह छो पहिराईंदो खणी ॾिए त महबूब जी पाए पाण ॾिसो जॾहिं शादी थींदी आहे घोट खे उनजो सभ खां वेझो जेको रिश्तेदार हूंदो आहे न बिला तशबीह बिला मिसाल तशबीह नथो ॾियां मिसाल थो ॾियां त शादी वारे ॾींहुं घोट खे उनजो वेझे में वेझो जेको रिश्तेदार हूंदो आहे उहो वॻो पहिराईंदो आहे हिकिड़ो अगट पियो विझंदो भाउ पीउ उनखे पंहिंजो बाह पाराईंदो वरी अमड़ उनखे हेॾो बाह पाराईंदी पाण नथो ॼाणे छा कपिड़ा सॼी उमिरि पाण पाईंदो आहे पीउ छो थो पाराएसि भाउ छो थो पाराएसि अॼु आम माण्हू न आहे अॼु घोट आहे सॼी गॾु थी आहे घोट जहिड़ा अॼु आम माण्हू न आहे
ही खास इन सारे काज में छन्ने में खास माण्हू इन जे करे अॼु हिनखे लिबास हिन जा प्यारा पाराईंदा बिना तशबीह बिना मिसाल। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त काइनात सॼी गॾु थींदी, इंसान ज़ात गॾु थींदी, मखलूकात गॾु थींदी, मुहम्मद सभिनी जे विच में मुझो रब मुखे सब्ज पोशाक पहरा। सुभान अल्लाह। बिलाल के चवंदा त बांग चओ, बिलाल बांग चवंदो, पोइ जेॾीमहिल चवंदो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह बांग खणंदो, साईं फरमाए त उन वक़्तु मां जन्नत जे ॾाचुनि मां हिकु ॾाची जे मथां सवार हूंदुसि। ॿी रिवायत में वरी हीअं उन वक़्त में साईं जन मक़ाम महमूद ते फाइज़ हूंदा। पोइ बिलाल चवंदो ही अथव मुहम्मद, सभिनी जूं निगाहूं मुस्तफ़ा जे मुखड़े में ऐं हर ज़बान मुस्तफ़ा जी तारीफ़ कंदी। उन वक़्त सरकार दो आलम के सब्ज रंग जो वॻो पातल हूंदो, साए रंग जी पोशाक पहिरियल हूंदी, हर माण्हू जी नज़र मुस्तफ़ा जे मुखड़े में। हर को चवंदो वाह मुस्तफ़ा, वाह सोना नबी तुंहिंजो शान, वाह तुंहिंजा महबूब तुंहिंजो हुस्न, तुंहिंजो जमाल, तुंहिंजो निहारण, तुंहिंजो मुरकण, तुंहिंजो खिलण। सुभान अल्लाह। उन वक़्त में का बि ज़बान अहिड़ी न बचंदी जंहिंजे वात में जे ज़बान ते मदीने वारे जी वाखाण न हुई। हर ज़बान ते लजपाल नबी जी वाखाण हूंदी। ईअं लॻंदो ॼणो ही मशर जो मैदान न आहे, ॼणो आशिकान रसूल को मीलाद जो जलसो पई वेंदो। हसीन जग जा कजने कुल मगर अवां जो मिसाल कमाल वारा किरोड़ हूंदा अवां मिसल को कमाल ना जमाल नाए। हसीन जग जा कठे कजन कुल मगर अवां जो मिसाल नाए। अवां अचो था त जग थो जर के, मिलो था त मन थो मुर के। खुशबू घस घिटने में केड़ी मजाल जेॾीमहिल सोना हबीब उन मक़ाम ते ईंदा न त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो बापो साईं घोरे घुमाया मनो कर नबीअ जे, ओ मनो कर नबीअ जे, ओ नबीअ जी अम्मा सैयदा आमिना तोखे बेइंतहा दाजला तरन ओ नबी जी चल जी अमा ओ पुल जी अमा तोखे बेइंतहा तोते सदके तो ताज़मा ओ नबी जी जो
सैयद अनाम ते लख लख सलाम। देखो शाहे ज़मन यानी जहान जो बादशाह, इब्न जी माना पुट। जेको शाहे ज़मन तुंहिंजो आहे इब्न, जेको शाहे ज़मन तुंहिंजो आहे इब्न। या अबा मुजतबा हज़रत सही वाह तुंहिंजो हुस्न गुल रुखत गुल बदन, तू ही नूरे हुदा वालिदे मुस्तफा हज़रत अब्दुल्ला। कबूल करो इंशाअल्लाह। हाणे हिते त थींदी 15 जी रात जलसो, वो तो याद आ, उन में शरीक भी थींदो 15 जी रात। पर उन खां पोइ वरी जेको ॿियो आचर थींदो आहे हिते हर महीने कंदा आहियूं, उहो ॿियो आचर थींदो 10 मार्च। उहो इंशाअल्लाह ताला हुजूर जे अब्बान जो उर्स कंदासीं, हज़रत अब्दुल्ला जो अम्मा आमिरा साहिब जी, उन में शरीक थींदो। ऐं तव्हां सभिनी ते हिकिड़ी ड्यूटी आहे जो तव्हां 70,000 भेरा कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदव, 70,000 ॻाल्हि ॿुधंदव। ऐं इन ते मूं कुझु शेर बि लिखिया आहिनि जेके ॿ टे पढ़ियमि। हीअ किताब छपजी आयो आहे नबीअ जा अबाणा। ये नात खाननि खे गुज़ारिश कंदुसि, वाइज़ुनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां इन मूं नातूं ज़रूरु पढ़ो, माण्हुनि खे ॿुधायो त मदीने वारे साईं जे अबाणनि जो। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम। سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن محمدا عبده ورسوله. قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في يوم سيدة النساء للجنة فاطمة، سيد الشهداء حمزة. اللهم اغفر للعباس